ये सोने सुगड़ खादम हुसैन मुगल के जेको असा के सुगड़ा जो गालियों बुधाइंदो खादम हुसैन मुगल साहब एकड़ो मौला शान में नारो बुधायो पोता गया तारफ जो बैत बुधाया अगते दा नारो कादर गोलंदर या अली सकी ये मैदान में ता अन्या कुछ दोस्त नहीं रह जे सही नारो न बुधायो दोस्तों एकड़ो तारफ जो बैठा है सारा सजो धनी जो मालिक आ मुख्तियार जय मोहम्मद मुको सारे आए अरेंदी आधार जातियों ने जमाने में आए बेद बेशुमार पर तुम जात अरबी जी टेला जुड़ियो हुई जुनसार हाने बुधो तो बुधाया ता के पंजा पता पार आया बुर तने से नालो खादम नरवार जात जो मंगलो आया पुलिस जमादार छारी दा शेख छारी दा शौक वतम लिखा सोने नबी रा सिंगार जिलो लाड़काना को सुल्तान खान रोसलो आया जा रहा हारो को पतो ता आगे वरी बुधाया तो बिहार कुछ किलोमीटर ते कबो रेलवे फाटक पार उते वचला कबर तो कदे भर में अथम बिहार अबरी सबरी होता कबर तम कचरू कदा कुर्बदार वो बनजी खादम खिदमतगार आगे बिंदो है उन दे वाह दावा वाह दमादार वाह साईं ओदा कजी गाल आया ओदा कवन जो उन दे जो सिकदा सदे अटण सा आतुरबा करे गोडो वे गडे तू न वजण जो आयो करे मूर न तोखे छडे वो तिन जे वंजे तडे जदा खुशी मिले खादम चाहे वाह खादम वाह साईं भलीगार जो बेतादा भले आए भला जानी भलायो भार सजा साईं लखे लायक तुंजा जो असा वट आए घुमण साईं किरोड़े कुर्ब करे आए असा जे अंगण साईं सामू वे लायो शिकरी सामू वे लायूं सिकड़ी सजन साईं रही पो रात जोगी मनो मुंजो चवण साईं कयूं वेही कचहरियूं जो दुख सूर सजन साईं खोर खुशियूं जो खादम के जो मंगले सा आयो मिलन साईं मंगले सा आयो मिलन साईं वाह दावा खादम वाह दोस्तों एकड़ो मो सखी सुल्तान जे शान में एकड़ो बैत लिखियो जेको याद कोने ताके दिसी बुधाया तो थोड़ो बिस्मिल्लाह साईं दिसी बुधायो पुलिस आरो है ना साईं राजी साईं हैदरी जे शान जेको बैत हो चोडी जा धनी चोडी मलाइन था सखी सुल्तान लाचारी गोठ में सखी सुल्तान लाचारी जा बजरा सादात सुनल सखी गोठ में सखी सुल्तान जो मेड़ो मतला सखी जे मैदान में डाउनो मनदो जनवारन के रबर संदे राह में सखी सुल्तान जो मेड़ो मतला सखी जे मैदान में हेदरी सुगड़ घुराइंदो सखी सुल्तान जे मैदान में हेदरी साईं जो चोडी मलाए मिठाइयों ऐं खीणूं विराइंदो हर साल में वलियन जे वाली जो जिक्र हले तो हर पर सखी जे मैदान में मंगलो भी आहे गदागर सखी जे मैदान में दोस्तों यार एकड़ो गुलदस्तो पेश कर दुस मौला जे शान में उन्हें का पो सजा ब्या सुगड़ दोस्त भी वेठल आहिनि काफी उन्हनि के भी टाइम ॾींदासीं दोस्तों एकड़ो मौला जे शान में एकड़ो नारो थी वने ता के मौला जे शान जो एकड़ो गुलदस्तो बुधाया नारे हैदरी दोस्तों जागो हे हिन पासे वारा दोस्त सुतल आहिनि कुछ नारो सही नायो निंड पिया कयो कादर गोलंदर वो अली हैदर करार जो नारो लगो मैदान में जे तो झुकी वन कदम तू अदब जो मुकामा तुझे नो करे सामू हैदर जो नामा झुकी वन कदम तू अदब जो मुकामा तुझे नो करे सामू हैदर जो नामा मुझी दिल चवे थी विदा मश्क मस में पनो तंत्र बनाया हो जा पांजे बस में मोहम्मद नायब अवन सोए मामा झुकी वन कदम तू अदब जो मुकामा नारे हैदरी जाए विलादत मुहर में राय औलाद उनकी हसने राय जबराइल मलाइक दर जो गुलाम हुआ झुकी वन कलम तू अदब जो मुकामा तुझे नौकर जे सामू हैदर जो नामा फलाल अली जो इबादत में शामिल जै भी कयो थियो मर्द कामिल मुनकर औलादो नुक्ते हरामा झुकी वन कलम तू अदब जो मुकामा नारो चीरे मौला नारे या अली मन कुंत मौला फहादारी मोहम्मद जे कोल के जातो वली नबी जे बिस्तर ते
कयो अली आरामा झुकी वन कलम तू अदब जो मुकामा तुझे नौकर जे सामू हैदर जो नामा वाह दावा खैबर जो फाते बदर जो बानी लथर सच वराए मोहम्मद जो सानी इन जी हथ में जन्नत जो जामा झुकी वन कलम तू अदब जो मुकामा झुकी वन कलम तू अदब जो मुकामा हसनैन नो बाबो अरशद वाली सादुम हुसैन ब्याहे दरते सवाली कराए का ज़ियारत तमन्ना तमामा झुकी वन कलम तू अदब जो मुकामा तुझे नौकर जे सामू हैदर जो नामा नारे हैदरी सखी अरे उस्ताद अरे कड़ी इहो हो असांजो ओहे गुफ्ता ठाया जेको मां उते अवां जे आॾो पेश करे नथो सघां सुर उमर मारवी थींदो उमर बादशाह जो ॻाल्हाइण थींदो माई मारवी सां उस्ताद जा गुफ्ता थींदा 52 सिंधी जा गुफ्ता थींदा उन में उस्ताद एड़ा चूंडे गुफ्ता बैत में विधा जेको बैत मां चवंदुस उन बैत में मुजाही बई चप पाण में कोन मिलंदा हेडा फनकार वेठा हन अमी जेके बुधंदड़ आयो एहे बि सुगड़ायो अमी न हूंदो त असांखे केर बुधंदो इने में उस्ताद जी काबिलियत थींदी जो उन्हें में उस्ताद एड़ा गुफ्ता ठाया जेको बैत मां चवंदुस उन्हें में मुंहिंजा बई चप पाण में न मिलंदा उमर बादशाह जो ॻाल्हाइण थींदो माई मारवी सां तो सवाल सुन साॻियाणी एडो ना इनकार कर उस्ताद अली गुल वाह 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 उस्ताद राम मोहम्मद हाने उस्ताद जा गुफ्ता थींदा जंहिंमें अमी फनकार आयो रात्रि गायो पिया सुगड़ाप जी काबिलियत थींदी उन में बैत मां चवंदुस उमर बादशाह जो सवाल माई मारवी के उन में मुंहिंजा चप बई न मिलंदा उन में फकीर चवे थो तो सवाल सुन साॻियाणी एडो ना इनकार कर सवाल सुन साॻियाणी एडो ना इनकार कर शौक़ सां अमी अणगाला जो घट सवाल सुन साॻियाणी एडो ना इनकार कर शौक़ सां कर शादी सुल्तान सिकंदर सां हवकार कर धार वेही घोट सां निकाह नार कर रह सदा रानी थी रिंगसन सां वहवार कर उथी ओठ लालाई लिंगन ते वेस जाहिर जीनत धार कर ही सोन चांदी चिटियल थई दर दरन ते दीदार कर वराइंदो सैन वतन दे सांगिन जी न सार कर गौर कर न तो गौर कंदो सही कोटन अंदर उस्ताद वाह 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 ई गौर बथिंदा एकड़ो गौर थींदो तो मारी गौर करे मुजाई गुफ्ता बुध कोन छडीदो सही वापस साईं बियो गौर जो जको मा बी गौर जी जका माना है फारसी जा अल्फाज थींदा उन में गौर चौंदा है कब्र के गौर कर न तो गौर कंदो सही कोटन अंदर तंग न एडो तार कर उठी खाए खाधा खुशी सा नैन फिटाही नार कर उठी खाए खाधा खुशी सा नैन फिटाही नार कर अर्ज आघाए अली गुल चए खुशी सा खुनकार कर किया सांजानी चढ़ तू सेज ते सांजानी चढ़ तू सेज ते सांजानी चढ़ तू वाह 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 जमाली वाह जमाली वाह जमाली के जोर सां ताड़ी थी वने हाने उमर बादशाह जो सवाल थियो माई मारवी सां हाने माई मारवी जो सवाल थींदो त अदा भा सां के शादी कई आहे मां शादी न कंदुसि भा सां क़यामत कारी मुझी थी वेंदी उते हाने माई मारवी जो जवाब थींदो उमर बादशाह सां त कीअं हाने हिन बैत में भी उस्ताद मोहम्मद चप न मिलंदा ते कीअं सांजानी चढ़े सेज ते हुत वेड़ी चन ते वस्कार थिया खेवणन आहिन खेल लाया तर तरायूं ऐं तार थिया खेवणन आहिन मेहरबानी उस्ताद रज़ा मोहम्मद फनकार जो खेवणन आहिन खेल लाया तर तरायूं तार थिया आणे झुकायूं झोकन ते खुश धन ऐं धनार थिया छोहूं शिकारी छेलड़ा तड़न ते ओ तवार थिया सावा
गाह कसनते गुलड़न जा गुलजार थिया सरिया साऊ सावड़ी कोतक किरांजड़ो हुत डौरन जा डार थिया दुयो खीर खाइन खुशियों सा झणतन झांगन जा ओ झूंगार थिया दुयो खीर खाइन खुशियों सा झणतन झांगन जा झूंगार थिया कही कासत अञा आयो कीन की दूर वेड़ी जा वलहार थिया कही कासत अञा आयो कीन की दूर वेड़ी जा ओ वलहार थिया अर्ज अघाए अली गुल चए हुत वेड़ी चरते वस्कार थिया हुत वेड़ी चरते वस्कार थिया किया सांग्याणी चढ़े सेज ते किया सांग्याणी चढ़े सेज ते किया सांग्याणी चढ़े सेज ते साईं बाबा ताड़ी जोर ही ताड़ी जोर सा बजायो निंदर न कयो सुदास कयो या कारीगर जी काबिलियत जी सुघड़ जी हाने आऊं गुजारिश कंदुस असा जे अगवान हिता खिते जो उस्ताद हादी बख्श हैदरी के जेको अची असा के सुघड़ जो ब ट्रे गालियों बुधाइंदो हादी बख्श हैदरी लगे ताड़ी हैदरी जलाई वाह यार ॾाढनि जे हथ में ॾोर आहे वाह यार 80 रुपए अटे जो किलो की कयूं खंड चाह जो बिलो नथो हले असां जो भी हिलो अञा बि साईं इमरान जो लॉकडाउन ज़ोर आहे फकीर के जे दर ते दान जे यार ॾाढनि जे हथ में ॾोर आहे आयो किरोना जो राशन माल आयो किरोना जो राशन माल अटो खंड घी सब वडेरा कढे जा बाकी गरीबन के विराए दिनो दाल हाने इता की कढन गरीब साल यार इहो वडेरो केनो ना आदम खोर आहे के जे दर ते दान जे यार ॾाढन जे हथ में ॾोर आहे यार केतरी ना है अजीब पाकिस्तान जी पुलिस वडेरन जे चवण ते पई करे गरीबन जे मथा कीस यार हु अटे जे किलो लाए परेशान साब करे छडियो चरस जे मथा चैलान इहो केरो न जुल्म जोर आहे फकीर के जे दर ते ताड़ी जोर असा के बन्यन ते कई हा कम करना पो प्रेस जे चवण ते अची रोटन ते हयासू धरना आयो हद जो अमलदार रईस भजी थी वापरार हाने हैदरी जे मथा डंटन जो जोर आहे फकीर के जे दर ते हैदरी बदजी दुआ ताड़ी जे जोर हेल भी असा जी कमत कणक कोन कया कख हेल भी असा जी कमत कणक कोन कया कख अची तपेदार कणक्यो जेड़ी अंधी मख असा चयो दीदासी 200 हु थो चडियो लख यार मरी वियो बेचारो हादी बख्श हैदरी हारी भुख छो जो हुनजे दर ते ढगो ना ढोर आहे फकीर के जे दर ते हैदरी ला ताड़ी जी वने जोर जी ताड़ी जी वने वाह हैदरी वाह हैदरी तांगे ज़माने जे वडी गाल बुधाई वाड़े वाह ई गाल कई आहे हादी बख्श हैदरी साहब फकीर तमाम सुठियूं गालियूं कुछ करे विया आहिनि अञा असांजा तमाम महानाज़ सुघड़ उस्ताद अलीगुल सेठार जेको बांधी मां आयल आहे गुजरात जो अॼुकल्ह गुजरात जो बादशाह सॼो वञे थो बादशाह तो मुंहिंजो खुदा है पर गुजरात जे हिसाब सां सेठार तमाम वॾो सुघड़ आहे असीं हाणे गुज़ारिश कंदासूं उस्ताद अलीगुल सेठार साहब के जेको असा के सुगड़ा पियो गालियों बुधाइंदो उस्ताद अलीगुल सेठार बिस्मिल्लाह सो अमा सजणन जे आडो पेश कया थो सुर उमर मारवी सिद्ध जी गैरत ऐं सिद्ध जो मान सिद्धियन जो सतुर रखंदड़ मारवी आमिर वक्त जो बादशाह उमर खणी ठोगू जे चवण ते जी कोट में बंद कईस ऐं अंदर कमरन में बंद हाने उते मुर्शिद लतीफ जी निगाह पई आ न ककर न ककरी नकी मेघ मलार न ककर नकी ककरी नकी मेघ मलार न वस न वस्यो नकी धन धनार साबित हुआ सैयद चवी मुंजा वेड़ी चा मंझ वलार आऊं उन्हनि जे आधार पई मरका मलीर में साईं मारवी उमर के चए पिया दा उमर मां तुझी भेण आया तू मुझो भाई ऐं नाहक मुखे अची बंद कयो थई ऐं मुखे आजाद कर पर उमर न पियो करेस हाने मारवी पी चवेस उमर तो अबोज खे बेगुनाह कयो आ बंद गालाए न तू गाला
घणो करी थो गंध पिटू पाराता पहवारन जा सुकाए छड़ी दई संध डर उन्हीअ दातार खां जेको बाला आहे बुलंद कादर जी कोर्ट में कीअं जान छॾाईंदे जिंद इज़राइल ईंदई ओचतो जेको हणी कंदुई हंध सजण सटींदई सामी में जिते दुध अथई दुध हणई वराईंदई हथन सां ॿिया बारी ॾींदई बंद लठड़िया ईंदई लठियन सां जेके तुंबे कंदई तंद हज़ारे कंदे हीला ॿिया छोहा कंदे छंद मांस खाईंदई मिटी ॿिया लड़ी पवंदई लुंड ईज़ाईंदई पिया अलीगुल चवे तिखा तन जा ॾंद हशर वेल हिसाब में मांझी वेंदई मर्द कातिब ॾेखारींदई किताब पोइ ख़ातिरी थींदई ख़ुदि पोइ ख़ातिरी थींदई ख़ुदि कातिब ॾेखारींदई किताब पोइ ख़ातिरी थींदई ख़ुदि आदिल हूंदई अदालत में ॿियो साईं जो सुगंध पोइ अदा कहिड़ो खणंदे कंध साजन अॻियां सेठार चवे साजन अॻियां सेठार ताड़ी थी वञे ज़ोर ई ताड़ी वॼायो थकिजी कोन पिया उमर एस पियो ऐं मारवी चवेसि पई त तुंहिंजे वेसन वॻनि खे मां छा कंदुसि मुंहिंजे अबाणनि जी जेका आगड़ी लीर आहे सा मुंहिंजे तुंहिंजे हिननि वेसन खां भली आहे उमर अबाणनि जी मुंहिंजे लिंगन ते लोई उहा मेरी न कंदुसि मलूक चई जा ॾिनी मूंखे धनारन धोई उमर तो असील ते तरस न कयो तोई मूं लाइ मुल्क मलीर में ॾिनो रेठारन रोई कोन मटे कोई आयम अबाणनि खां अबासी चई हार सिंगार पियो ॾियसि वरी मुंहिंजे उस्ताद जेको सिंध जो नाले वारो सुघड़ हुयो उस्ताद रहमतुल्लाह अब्बासी वरी उन कहिड़े हिसाब सां मारवी खां जवाब ॾियारियो आहे उमर खे उमर अबाणनि जूं ही लज भरियूं लोयूं उन मरक अबाणनि जूं जिन सार कन जोयूं पाइन गह गिचीअ में पुसिन मां पोयूं झांकी भरे झोलड़ा संगर अचन सोयूं वेराइन ॾींहं वॾे जे हू डोरन जूं डोयूं रंगियूं पाइन रहमतुल्लाह चई ओ धनार हुत धोयूं बाक़ी गुजर सां गोयूं असुल न कर अब्बासी चई मां तुंहिंजी भेण आहियां भेण सां अहिड़ियूं मज़ाकूं न कर हाणे उमर पियो चवेसि इहे जेके सगा धागा मारोड़नि जा पातल अथई इहे ला मुर्शद लतीफ़ जो चवे त सोन बराबरि सगड़ा मारन सदा मुंहुं सोन बराबरि सगड़ा मारन सदा मुंहुं पटोला पहवार खे उमर आछम तूं वर लोई जी लूं मूंखे ॾाॾाणनि ॾिना मजा उमर पियो चवेसि छॾ मारन जी पचार तूं हिते महले में राणी थी वे चवेसि पई ऐं कीअं छॾियां सूमरा तन पहवार न पचार जड़ जनीअ जी जान में लॻी रीह लोहार मेखूं मोहबत सदियूं हींअरे मंझ हज़ार पखा ऐं पहवार ॾिठी मूं ॾींहं थिया साईं उमर पियो चवेसि त मारवी तूं मारुनि जे लाइ एॾी मरी पई ऐं उन्हनि मां हिते मुंहिंजे कोर्ट में उन्हनि मां त केरु ई कोन आयो आहे मारवी पई चवे दादा उमर हू तुंहिंजे ख़ौफ़ खां नथा अचनि हू जंग जा माण्हू आहिनि पर भली न अचनि त बि मूं ते हथ उन्हनि जा आहिनि उमर मलीरा माण्हू आयो कही न तुंहिंजे कोट पोइ बि मूं ते हथ मारनि जा आहियां अबाणनि जी ओट ॾे न तूं ॾुखी खे का चूड़ेली खे चोट ईज़ाए न तूं अशराफनि खे ही तूं नाणा ॾसे नोट सतुर वारियूं सूमरा न कनि घरनि वारियूं घोट आख़िर अब्बासी चई थींदी मारन पासे मोट हित सुख न भायां सूमरा पई फिक्र न मंझ फफरोट हुत रुखा असी रोट रोज़ खाऊं रहमतुल्लाह चई हिकिड़े ॾींहुं ताड़ी दोस्तो ताड़ी आयो ऐं ॾिठई त मारवी सबूं सां सवेरे त मारवी ख़ुशि नज़र पे आयसि ऐं हिन ॾिठो त शायदि अॼु मारवी मूंसां शादी ते राज़ी थी वई आहे ऐं हुनजो चहिरो ख़ुशि नज़र में आयसि चवेसि पियो मारवी अॼु तूं चहिरो तुंहिंजो ख़ुशि नज़र पियो अचे अॼु बि सम्झां थो तूं मूंसां हा कंदे अचे था न तूं जॾहिं खां वठी मूंखे हिते जी क़ैद कयो अथई मां तुंहिंजे बंगले में हिन महले में निंड न आहे कई वेठी जाइ ते चवंदा आहिनि सूली ते बि निंड अची वेंदी आहे मुंहिंजी वेठे वेठे अखि लॻी जेको मुंहिंजो रूह थर वियो ऐं उहे वण टिण ॿूटा माल मारवाड़नि जा झोपूं ॾिसी ऐं उन जे करे मां अॼु ख़ुशी में उहा महसूस पई कयां जो मां राति अबाणनि जो मुल्क ॾिसी आहियां हाणे उते पई चवेसि सुते सारिम सूमरा पेरूं जाम पका से राति मुंडे मलीर मां मारन खोड़ मुका पियल मूंखे पहवारनि जा अथई धनारनि जा तुका से सीपाणा मुंहिंजे साह खे जे चूड़ेल न चुका सजर सॾ संघारनि जा पिया अचनि हिते उका झांकी भरे झोलड़ा हणन फुल फका
सेके भोर सुका खाऊं असी खावड़ में खाऊं असी खावड़ में साईं मुंहिंजा ताड़ीअ दा ज़ोर ई ताड़ी जागो कुझु जागो ताड़ीअ जा ज़ोर शुगर जो दाद कयो असांजो सरवरे काइनात जॾहिं पंध करण जहिड़ो थियो त अमा हलीमा जे पुटनि सां बकरियूं चाढ़ण अमा जे पुटनि चयो त महबूब खे छॾ त अॼु असां सां बकरियुनि जे लाइ हले पर मोकल न पई ॾियनि त पोइ हिकिड़े ॾींहुं पुटनि सां राज़ी थी ऐं पुटनि खे चई त मुंहिंजे करीम जी तव्हांखे पारत आहे जेॾी महिल करीम अमा हलीमा जे पुटनि सां गॾिजी जबल ई झंगल में पहुतो त झंग जा शींहं पगड़ बांदर भोलड़ा सभु महबूब जो सलाम करण आया ऐं क़दमे लॻा इन ते मुंहिंजो हिकिड़ो ॾोर सुघड़ जे हिसाब सां ॾोर हूंदो आहे जीअं गुजारत ऐं लिक वारे हिसाब सां उन खे ॻोल्हींदा आहिनि त उन में ॾोर आहे त ख़बर ॿुधी खान जी हीर थी हैरान ख़बर ॿुधी खान जी हीर थी हैरान छो ही वई छो मां ॾिठाई अमीर ॾे त अमुन अमान फिरिया पे फ़कीर फेरे सां चौरंग जे चौतरफ़ चौगान अजीब मुंहिंजे जो अली गुल चवे शाफी वधायो शान इहो सभनि जो अथो सुल्तान साजन मुंहिंजो सेठार चवे साजन मुंहिंजो सेठार चवे साईं जेॾी महिल महबूब उते वियो ऐं हाणे जेॾी महिल अमा हलीमा जा पुट भॼंदा आया बगड़ ॾिसी ऐं अमा हलीमा जो ख़बर ॿुधी त वठी भॻी त करीम जी पुछींदो बकरियुनि सां ऐं उते जो वञे ॾिसे त करीम बामान सलामत वेठो आहे ऐं उहे झंग जा जानवर बकरियूं पिया चारीनि ऐं इहे अलाह जूं इनायतूं ऐं करम नवाजूं असांजे महबूब ते जो झंग जा जानवर बि उन जी ड्यूटी में मुर्शिद लतीफ़ पियो चवे जेॾी महिल साईं पंध कंदो हो त साईं थो चवे त नाज़ मंझां निकिरी जॾहिं पिरीअ करे थो पंध भूओ पिण बिस्मिल्लाह चए राह चुमे थी रंध उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध साईं जो सुगंध साजन सभन खां सुहिणो वाह साईं वाह साईं वाह अञा मुर्शिद लतीफ़ पियो चवे खणी नेण खुमार मां जा कयाऊं नाज़ नज़र सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया देखींदे दिलबर झको थियो जोहर जानब जे जमाल सी चंड चवाए सच जे मठिया मूर न भाई कॾहिं उभरी थो सनड़ो कॾहिं उभरी थो गच तोड़े मोह में बरई मच तब मट नाही मुंहिंजे महबूब जो साईं मुंहिंजा जॾहिं असांजो आकाए सरवरे काइनात आख़िरी खुतबो ॾिए त हाणे मां तव्हां वटि थोरे वक़्त जे लाइ महिमान आहियां ऐं पोइ उते साईं पियो चए त मुंहिंजे वञण खां पोइ 73 फ़िरका थींदा उन्हनि मां हिकिड़ो सचो बाक़ी ॿिया ग़लति उते साईं लतीफ़ जो रूह अरवाह मौजूदु हुयो हाणे साईं लतीफ़ उहा कहिड़ी पंहिंजे बैत में बयानु कयो आहे त साईं थो चवे त ॿेड़ियूं ॿेड़ाइतियुनि जूं 22 ऐं 32 40 32 72 बेड़ियूं बेड़ाइतन जूं 22 ऐं 32 सडण वारा सब हूंदा जिनखे लज न हूंदो लीह सडण वारा सब हूंदा जिनखे लज न हूंदो लीह उन्हनि मां पार उकारींदो कान का जो परियां सुझे न पीह रीह पिरीह रीह हड न हलंदो हिकड़ी साईं ये जेके 72 फ़िरका सभई सरीदा हेॾे अचो असां सचायूं पर केर बि ईअं कोन थो चए त असां खां वधीक फलाणो फ़िरको वधीक आहे फलाणो वधीक आहे पर अञा मुर्शिद खे पिया चवनि साईं हीअ त तव्हां ॿेड़ियुनि जी ॻाल्हि करियो असांखे खोले ॿुधा हाणे साईं पियो चवे जंहिं ॿेड़ीअ में मूं पिरी सा जड़ी मंझि जिनसार जंहिं ॿेड़ीअ में मूं पिरी सा जड़ी मंझि जिनसार काल रसूल अल्लाह व मिन अहल बैतही व सफीनत नूह इहे पका अथस पार बीठा हूंदा बंदर ते अॻियों 10 ऐं 4 उहा तरी हलंदो तार 2 गुण संदी बाजसी मुर्शिद लतीफ़ उन्हनि खे ॿुधाए पियो त उन ॿेड़ी जो उन फ़िरके जो पासो वठो जंहिंमें 5 12 14 मासूम हुजनि ऐं महबूब जे आल मां जेको हुजे उहो फ़िरको वञी हथ कयो त तव्हां पुरसरात तां जेॾी महिल बि उकरंदो 14 ऐं मासूम तव्हांजे इस्तक़बाल लाइ बीठा हूंदा वाह वाह सेठार अञा बि साईं खे पिया चवनि साईं अञा असांखे सम्झ कोन थी अचे असांखे खोले ॿुधा हाणे लतीफ़ सफ़ा साफ़ हाणे जेको न मञे थो लतीफ़ आहे उन खां पुछनि साईं थो चवे सुञनि खे सच कॾहिं थींदो की न की
सुञन खे सच कॾहिं थींदो की नकी बारियूं मन में मोहब्बत संदो मच उल्लाह असलकुम अलह अजरन इल्ल मवदत फिल कुर्बा रंग इन्ही मंझ रच पोइ हैदरी थी अच त लही लख लतीफ़ चवे लही लख लतीफ़ चवे लही लख लतीफ़ चवे। वाह वाह सेठार वाह।